Hi friends, Assalamu alaikum. Today's our lecture is about past simple tense. दोस्तों अॼु असांजो लेक्चर आहे past simple tense जे बारे में। सब खां पहिरियां असां ॾिसंदासीं definition of past simple tense. The definition is situations or activities that begin in past and finished in past. हाणे उहो एक्टिविटी जेको पास्ट में शुरू थिए ऐं पास्ट में ई ख़तमु थी वञे तंहिंखे असां जेको आहे पास्ट सिंपल टेंस चवंदा आहियूं। सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं पास्ट सिंपल टेंस जी सिंधी में सुञाणप। सिंधी में सुञाणप आहे जंहिं जुमिले जे आख़िर में अलिफ अचे, ये अचे या वरी वा अचे तंहिंखे असां पास्ट सिंपल टेंस चवंदा आहियूं। उनखां पोइ मेन वर्ब सेकंड फॉर्म ईंदो आहे। हेल्पिंग वर्ब सिर्फ़ु डिड आहे जेको सभिनी फ़इलनि सां लॻंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल डिड असां इस्तेमालु कंदा आहियूं आई, वी, यू, दे, ही, शी, इट। सिंगुलर नाउन आर प्रोनाउन या प्लूरल नाउन आर प्रोनाउन, यानी असांजो प्रोनाउन एंड नाउन सिंगुलर हुजनि या प्लूरल हुजनि सभिनी सां गॾु असां डिड खे इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस। हाणे स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस में सभ खां पहिरियां असां रखंदासीं सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। हाणे ॾिसो असां सभ खां पहिरियां सब्जेक्ट रखियो आहे, पोइ सेकंड फॉर्म ऑफ वर्ब रखियो आहे, पोइ वरी आख़िर में ऑब्जेक्ट रखियो आहे। एग्ज़ाम्पल अहमद कंप्यूटर हलायो। हाणे ॾिसो अहमद कंप्यूटर हलायो आख़िर में वाह अची वियो। हाणे जंहिं जुमिले जे आख़िर में वाह अचे उहो असांजो पास्ट सिंपल टेंस ठहंदो। अहमद कंप्यूटर हलायो, अहमद ऑपरेटेड द कंप्यूटर, अहमद ऑपरेटेड द कंप्यूटर। हाणे ॾिसो ऑपरेट सेकंड ऑपरेट्स फर्स्ट फॉर्म आहे, असां रखियो आहे सेकंड फॉर्म ऑपरेटेड, अहमद ऑपरेटेड द कंप्यूटर। ॿियो नंबर जुमिलो आहे तव्हां क्रिकेट खेॾियो, यू प्लेड क्रिकेट। हाणे प्ले जो असां सेकंड फॉर्म रखियो आहे, यू प्लेड क्रिकेट। उनखां पोइ असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस। हाणे स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस में सभ खां पहिरियां असां रखंदा आहियूं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब यानी डिड प्लस नॉट फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। हाणे स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस में असां छा कयो आहे, हेल्पिंग वर्ब रखियो आहे। जॾहिं हेल्पिंग वर्ब रखंदासीं उन सां गॾु असां नॉट जो इज़ाफ़ो ॾींदासीं ऐं फॉर्म ऑफ वर्ब फर्स्ट में अची वेंदो, छो जो असां डिड इस्तेमालु कयो आहे यानी हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कयो आहे। हाणे ॾिसूं अहमद कंप्यूटर न हलायो, अहमद डिड नॉट ऑपरेट द कंप्यूटर। हाणे पहिरियां हुयो अहमद ऑपरेटेड द कंप्यूटर यानी डिड न हुयो त सेकंड फॉर्म असां इस्तेमालु कयोसीं। जॾहिं असां डिड इस्तेमालु कंदासीं त असां फॉर्म ऑफ वर्ब फर्स्ट इस्तेमालु कंदासीं। ॿियो नंबर जुमिलो आहे असांजो तव्हां क्रिकेट न खेॾियो, यू डिड नॉट प्लेड क्रिकेट, यू डिड नॉट प्ले क्रिकेट। हाणे ॾिसो डिड इस्तेमालु थियो आहे, असां प्ले जो फर्स्ट फॉर्म इस्तेमालु कयो आहे। उनखां पोइ असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ इंटेरोगेटिव सेंटेंस। वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आख़िर में सवालिया निशानी। छा अहमद कंप्यूटर हलायो, डिड अहमद ऑपरेट द कंप्यूटर। छा तव्हां क्रिकेट खेॾियो, डिड यू प्ले द क्रिकेट। हाणे ॾिसो ॿिन्ही जुमिले जे आख़िर में असां सवालिया निशानी लाज़मी रखियो आहे। जेकॾहिं सवालिया निशानी न रखंदासीं असांजो जुमिलो बिल्कुलु ग़लति रहंदो। हाणे असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रागेटिव सेंटेंस। हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आख़िर में साॻी सवाली निशानी रखंदासीं। छा अहमद कंप्यूटर न हलायो, डिड अहमद नॉट ऑपरेट द कंप्यूटर। छा तव्हां क्रिकेट न खेॾियो, डिड यू नॉट प्ले क्रिकेट। हाणे ॾिसो जेको आहे ॿई जुमिला असां सवाली में बि कया आहिनि एंड इंट्रागेटिव याने सवालिया, उनखां पोइ नेगेटिव याने नाकारी में ॿई जुमिला रखिया आहिनि। आख़िर में ॿिन्ही जुमिले जे सवालिया निशानी रखियो वियो आहे। सवालिया निशानी जे बग़ैर इहे ॿई जुमिला ग़लति आहिनि। उनखां पोइ असां ॾिसंदासीं WH क्वेश्चन्स। हाणे WH क्वेश्चन्स खे टेग क्वेश्चन्स बि चवंदा आहिनि। WH क्वेश्चन्स उहे हूंदा आहिनि जेके WH सां वर्ड्स इस्तेमालु थींदा आहिनि सवाल पुछण जे लाइ, जीअं वैन आहे, वेर आहे, हू आहे, होम आहे, वाई, वॉट। फॉर एग्ज़ाम्पल असांजो जुमिलो आहे हू छो स्कूल वियो, वाई डिड ही गो टू स्कूल। हू छो स्कूल वियो। हाणे सभ खां पहिरियां असां WH रखंदासीं, पोइ जेको आहे हेल्पिंग वर्ब, उनखां पोइ सब्जेक्ट, उनखां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, आख़िर में ऑब्जेक्ट रखंदा आहियूं। तव्हां कंहिंखे सॾु कयो, होम डिड यू कॉल। अच्छा, हाणे इहे ॿई जुमिला असांजा WH क्वेश्चन छा थी विया आहिनि। जुमिला त इलाही सारा आहिनि, असांखे लेक्चर शॉर्ट ठाहिणो आहे, वधीक तव्हां पाण जुमिला ठाहे सघो था।
हाणे असां को अहिड़ो जुमिलो खणूं था जंहिंखे असां काइंड्स ऑफ सेंटेंसिस में चेंज कंदासीं। सभ खां पहिरियां असां जुमिलो खणूं था मां काल सच ॻाल्हायो, आई स्पोक ट्रुथ येस्टरडे। हाणे नेगेटिव में जुमिले खे चेंज कंदासीं त थींदो मां काल सच न ॻाल्हायो, आई डिड नॉट स्पीक ट्रुथ। हाणे इहो थी वियो नेगेटिव। हाणे इन जुमिले खे असां इंट्रागेटिव में चेंज कंदासीं, छा मां काल सच ॻाल्हायो, डिड आई स्पीक ट्रुथ येस्टरडे। आख़िर में सवाल निशानी लाज़मी रखंदासीं। उन खां पोइ जुमिलो आहे असांजो छा मां काल सच ॻाल्हायो, डिड आई नॉट स्पीक ट्रुथ येस्टरडे। आख़िर में सवाल निशानी। हाणे ॾिसो, पहिरियों जुमिलो असांजो हुयो असर्टिव, ॿियो असांजो नेगेटिव, टियों असांजो इंट्रागेटिव, चौथों असांजो इंट्रागेटिव एंड नेगेटिव ॿई काइंड्स में असां चेंज कयो आहे। इहो हुयो असांजो पास्ट सिंपल टेंस। मूंखे उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। थैंक्स फॉर वॉचिंग माई वीडियोज़ एंड सब्सक्राइब माई चैनल।